ज़िले कश्मीर कंदकोट में बदअमनी ॿीहर कर खणण लगी। अगवा के ताज़े वाक़े में नामालूम हथियारबंद जमाल थाने की हद में हथियारनि के ज़ोर ते उनल पुल भरिसां बिजरानी पेट्रोल पंप तां चौकीदार पुनल सब्ज़ो ऐं पुलिस एहलकार अताउल्ला खे अगवा करे नामालूम हंध खणी वञण में कामयाब थी विया। मुग़विन के घर में कोराम इलाके में खौफ बेतरफ़ पुलिस वाक़े की जांच शुरू कर दी है। जी नाज़रीन, अवां सां अगवा वाक़े की अफ़सोसनाक ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं। ज़िले कश्मीर कंदकोट में बदअमनी ॿीहर कर खणण लगी है। अगवा के ताज़े वाक़े में नामालूम हथियारबंद जमाल थाने की हद में हथियारनि के ज़ोर ते उनड़ पुल भरिसां बिजरानी पेट्रोल पंप तां चौकीदार पुनल बालकानी ऐं पुलिस एहलकार अताउल्ला खे अगवा करे नामालूम हंध खणी फरार थी वञण में कामयाब थी विया आहिनि। मुग़विन के घर में कोराम मची वियो। इलाइक़े में खौफ़ ऐं ॾहका वारी सूरत-हाल आहे। ॿिए पासे पुलिस वाक़े जी जांच शुरू करे ॾिनी आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।